असांजे पीढ़ी पैरनि दोस्तनि जे कुर्बाननि सां इंशाअल्लाह उहा अञा बि ताक़तवर थी वञे थी पर कमज़ोर न थी। दोस्तों असांजी मरकज़ी इलेक्शन कमेटी हलफ़ खयो आहे मां स्टेज तां और मरकज़ी इलेक्शन कमेटी के भी मुबारकबाद पेश कयां थो ऐं इहा उम्मीद रखां थो त अॼु खां पोइ हू पंहिंजी इलेक्शन पिरासत जे हवाले सां पंहिंजो कमु जारी रखंदी। हिकिड़े पासे इलेक्शन कमीशन जो कमु पंहिंजी जॻह ते जारी ऐं सारी रहंदो ऐं ॿिए तरफ़ उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर बिलख़ुसूस सर्विस स्ट्रक्चर जे लाइ इंशाअल्लाह जहिड़े तरीक़े सां साईं सालिम ख़ान तव्हांखे चयो आहे ऐं मां यकीन सां चवां थो तव्हांखे इहो एतबार ॾियारायां थो त इहो वचन ॾियां थो त इंशाअल्लाह तव्हांखे अनकरीब जेको आहे सर्विस स्ट्रक्चर तव्हांजे दोस्तनि जे जेको आहे नोटिफिकेशन हथनि में। बाक़ी मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडनि में या मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ॻाल्हियुनि में ही माण्हू कॾहिं बि नथा चाहिनि त जेको आहे सो तंज़ीम प्लेटफॉर्म ते हुजे ताक़तवर हुजे ऐं मसइलनि खे हल करे। हुननि खे पंहिंजा ज़ाती मफ़ाद अज़ीज़ आहिनि। अॼु बि चवां थो पंहिंजे ईमानदारी सां जेके हिन पिंडाल दोस्त वेठा आहिनि काफ़ी दोस्त हूंदा जन हिकु माण्हू वटि उहे माण्हू विया आहिनि सिर्फ़ु और सिर्फ़ु विया आहिनि छाजे लाइ असांखे उहिदा वठी ॾियो त हुननि खे बहरहाल वधीक न चवंदुसि एतिरो चवंदुसि सालिम ख़ान वॾे वाक़े उन्हनि खे हिकिड़े ऐलान कयो आहे अचो तंज़ीम जे अंदरि जेकी तव्हांखे ख़दशा आहिनि उन्हनि जो ज़ामिन उन्हनि जी जेको आहे सो छुअटी असां कोन वठो पर तव्हांखे मोहम्मद सालिम ख़ान ज़िंदारी ॾेई सघे थो। बहरहाल काफ़ी टाइम थी वियो आहे मां सालिम ख़ान जे पूरी टीम खे मैनेजमेंट जेका जन ही प्रोग्राम अरेंज कयो आहे साईं सभिनि जा नाला साईं इमदाद आहे साईं मौला दादा साईं असगर आहे साईं मीर मोहम्मद आहे शहीद बेनज़ीराबाद जा जेके बि असांजा दोस्त उहिदेदार आहिनि ऐं सभिनि खे मां मुबारकबाद पेश कयां थो। इंशाअल्लाह ऐं सम्झां थो ख़ुदा करे तमामु असांजा पीढ़ी पहिरां दोस्त आहिनि उन्हनि जा अहिड़ा प्रोग्राम थियनि पर शायदि अहिड़ो प्रोग्राम थियो हुजे जीअं आइंदा कंहिंजो अहिड़ो प्रोग्राम थिए। आख़िर में तव्हां सभिनि दोस्तनि खे माज़रत सां जेकॾहिं सालिम ख़ान सां मोहबत रखो था उन सां प्यार कयो था उन सां मोहबत कयो था तक़रीबन त हुन जे आनर में हुन जे इज़त में हिकिड़े मिंट लाइ सभु दोस्त उथी करे हुन जे आनर में सभई जेको आहे हुनखे वेलकम कयो। मुंहिंजी गुज़ारिश आहे सॼे पिंडाल खे असीं सालिम ख़ान जी वेलकम था कयूं तुंहिंजे आनर में जेको असां उथी करे